अदा मुझा प्यारा भाइरो ऐं शहर जा दुकानदारो ही ऐलान गौर सां ॿुधंदा। सभिनी दुकानदारनि खे इतला थो कजे त सुभाणे यानी 1/1/2025 ते जनाब असिस्टेंट कमिश्नर कंडियारो जे सरबराहीअ में गैर कानूनी इंक्रोचमेंट जंहिंमें संदुल हुजे, दुकान हुजे, रेढ़ा हुजनि, क्रेश बजरी हुजे यानी कि दुकान खां ॿाहिरि जंहिंजो बि सामान रखियल आहे नाजाइज़ हद दख़लीअ में आहे ऐं उहो नाजाइज़ हद दख़ली पंहिंजे हथनि सां पाण हटाए छॾींदा। न हटाइण जे सूरत में उहो सामान बि ज़ब्त कयो वेंदो ऐं जेको नावाफ़ी आहे उहो वापसि न थींदो। बहुकुम टाउन ऑफिसर ऐं असिस्टेंट कमिश्नर कंडियारो।